छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साह। छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साह। न रहंदी संगत न रहंदो चाह। उहा पोख पोखे खा जेकी कम अचे क़यामत में। अस्सलाम वालेकुम दोस्तो। जीअं त मां आहियां अव्हांजो दोस्त अव्हांजो प्यारो अब्दुर्रहमान उर्फ़ AR सिंधी। दोस्तो बीहो 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 मुंहिंजे वीडियो खे हटाइण जी कोशिशि न कयो दोस्तो। हीअ वीडियो आम आहे, हीअ ख़ासि वीडियो आहे अव्हां जे लाइ। जीअं त सभ खां पहिरियां अव्हांखे हिकिड़ो मूं सां वाइदो करिणो पवंदो। चलो ठीकु आहे, हाणे हलूं था पंहिंजी वीडियो जे तरफ़ ऐं पंहिंजी ॻाल्हि जे तरफ़। हीअ मुंहिंजो वीडियो एंड ताईं ॾिसंदा ऐं मुंहिंजे वीडियो खे हटाइण जी कोशिशि न कंदा। चवंदा आहिनि त हिकु नेकी ऐं 70 सवाब। जे उन नेकी जो उन हिकु नेकी जे करे अव्हांखे 70 सवाब कमाइण जो शौक़ु आहे त पोइ मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो दोस्तो। हलूं था हाणे उन हिकु नेकी जे तरफ़। दोस्तो उहा नेकी हीअ आहे त सभ खां पहिरियां अव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जी घंटी खे ज़रूरु दॿाईंदा, जीअं त मुंहिंजो हर नयो वीडियो अव्हां ताईं नोटिफिकेशन जे ज़रिए मिलंदो रहे। महिरबानी माफ़ कंदा दोस्तो। वाइदो कयो अथव वाइदो। ज़रूरु तव्हांखे सब्सक्राइब करिणो पवंदो।